ओम शांति। जमावक्यन परखण जी शक्ति सा महारथी जी परख 74 जमावक्यन बाप दादा जी बाप जो आह्वान करे सुखदायो अर्थात सर्वशक्ति जो आह्वान करे सुखदायो वैसे ही पांजे में जे समय जे शक्ति जी आवश्यकता होंगी आशा उन शक्ति जो आह्वान करे सकता है। जे समय जे शक्ति जी आवश्यकता होती है उन समय में जो आह्वान करे सकता है अर्थात समाई हुई शक्ति जो कि स्वरूप में लाए सकता है। हाणे हाणे शांति जी शक्ति खपे शांति की शक्ति जो आह्वान करे शांत स्वरूप थी सकता है वेन की शांत करे सकता है। ये बाप के अव्यक्त में लाइंदा आयो न चाहे नहीं प्रकार हर शक्ति के कार्य में व्यक्त करे सकता है। श्रुति हाणे समय सर्व शक्तिन के व्यक्त करण जो अर्थात प्रसिद्ध करण इन समय हर शक्ति के प्रति प्रसिद्ध करण श्रुति देवी देवता जय हनुमान गणेश काली दुर्गा संतोषी माँ ये जिका भी मूर्ति ठहल है ईशा है बाबा जी शक्तिन जो रूप ठाए रखे थे न एड़ा कोई देवी देवता ना है लेकिन शक्तिन जो एड़ो रूप ठाए रखे तो इन समय सर्व शक्तिन के व्यक्त करण जो तथा प्रसिद्ध करण जो समय हले जॾहिं प्रसिद्ध थींदियूं तॾहिं शक्ति सेना जी विजय जो नारो बुलंद जॾहिं असां ॿियनि खे हुन शक्ति जी अनुभूति थींदी असांजे साम्हूं कोई अशांत माण्हू अचे ऐं हुनखे शांति जी महसूस था थिए असांजे साम्हूं कोई दुखी माण्हू हुजे अचे ऐं हुनखे सुख जी महसूस था थिए रोज़ रोज़ असां संकल्प कंदा आहियूं न कि मां शांत आत्मा आहियां सुखी आत्मा आहियां शक्तिशाली आत्मा मां प्रेम स्वरूप आनंद स्वरूप सर्वशक्ति स्वरूप आत्मा है। यही अगर असां रोज रोज बाबा की याद करें अनुभव करो पंहिंजे अंदर भरदा वञो ये तो बैटरी चार्ज ये लाइफ में हमेशा कोई अड़ी चीज होंगी है ना कि उनके चार्ज करे छो जॾहिं भी जरूरत अचे तो उनमें फोन के असां चार्ज करे सकते हैं भले लाइट न अचे तो वही असां एॾो पंहिंजे पाण खे चार्ज करे छॾियो हर समय बाबा खे यादि करे पंहिंजे अंदर गुणनि ऐं शक्तियुनि खे भरदा वञो कोई भी माण्हू कॾहिं भी अशांत दुखी परेशान असांजे साम्हूं ईंदो भले असां हुनखे कुझु चऊं न चऊं असांजो हुन सां कोई मतिलबु न आहे लेकिन असांजी आत्मा में वो शांति की किरणियूं जो निकिरंदियूं आहिनि न वो हुननि आत्माउनि खे चार्ज करे त बाबा चवंदा कि तॾहिं शक्ति सेना जी विजय जो नारो बुलंद थींदो बाबा तो सफल इनमें सफलता जो मुख्य आधार आहे परखण जी जॾहिं परखण जी शक्ति हूंदी तॾहिं असां अन्य आत्माउनि अन्य शक्तियुनि सां बि कार्य वठी सघंदा जॾहिं परखण जी शक्ति हूंदी आहे तॾहिं असां अन्य शक्तियुनि सां बि कार्य वठी सघंदा आहियूं अगर असां परखी न सघंदासीं कि मां अशांत आहियां जीअं साम्हूं वारो अशांत आहे परखण जी शक्ति घटि हुजण ऐं शक्तियुनि खे युक्त कम में न लॻाइण सां सफलता न मिलंदी भई अगर असां सम्झी नथा सघूं अॼु मुंहिंजो शरीर ठीक न आहे ॾिस माण्हू कॾहिं कीअं हमेशा उन्हनि खे प्रॉब्लम न हूंदी आहे कॾहिं कॾहिं न
शरीर में भी अंदर कुछ न कुछ थींदो रहंदो आहे। भई ॾिसो शरीर वधे थो, जीअं ॿार आहिनि, हाणे ॿारनि जो धीरे धीरे शरीर वधंदो आहे त अंदर खिचावट त थींदी हूंदी न, भई कंहिं चीज खे वॾो करो, खीचे करे वॾो करो त हुनजो पेड़ वॾो थींदो आहे, नेचुरल थींदो वेंदो आहे न। त उहे शरीर बि वॾो थो थिए, माण्हुनि जी एज बि वधे थी, त कॾहिं शरीर में बि अंदर कुझु इम्बेलेंस या कुझु इएं चेंज थींदो रहंदो आहे। असांखे इहो बि सम्झणो खपे। कॾहिं असांजो मूड ठीकु न आहे, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि असांजे मन में चुभे थी ऐं असां हुनखे ध्यानु ई नथा ॾियूं ऐं कम में लॻा पिया आहियूं, उहो अंदर ई अंदर उहो ॻाल्हि असांजे मन में हले थी। असांजो धीरे धीरे आत्मा जी शक्ति घटि थी थींदी वञे। असां शरीर सां कमु करूं था, लेकिन ओड़ी स्फूर्ति, ओड़ो मज़ो न आहे, सॼी मन में ॻाल्हि आहे त माण्हू सम्झे ई नथो। पहिरियों असांखे मन खे शांति करणो, त परखण जी शक्ति घटि हुजण जे कारण बाक़ी शक्तियूं जो असांखे कम में लॻाइणियूं खपनि, उहे बि न लॻाए सघंदा आहियूं त सफलता न मिलंदी आहे। अष्ट शक्तियूं हाणे प्रत्यक्ष रूप में ॾेखारे में ॾियण। महावीर जी निशानी ये आहे कि अष्ट शक्ति हर समय प्रत्यक्ष रूप में नजर अचे। महावीर केरु हूंदो आहे जिन्हें 8 शक्तियूं नजर अचनि। असांजी 8 शक्तियूं आहिनि, परखण जी शक्ति, समाइण जी शक्ति, सामनो करण जी शक्ति, समेटण जी शक्ति, निर्णय करण जी शक्ति, वॾी ॻाल्हि खे नंढी ॻाल्हि में परिवर्तन करण जी शक्ति। ये जेतिरियूं बि शक्तियूं आहिनि, 8 शक्तियूं, त हिनखे असांखे पंहिंजे अंदर धारण करे रखणो, तॾहिं असां महावीर कहलाईंदासीं। अहिड़ियूं आत्मायूं ई अष्टरत्ननि में अची सघंदियूं, अहिड़ी आत्माएं ही अष्टरत्ननि में अची सघंदी आहे। पुरुषार्थ में अंतर छा आहे, जैसा कि परखी सघूं कि महारथी जी स्टेज ते आयो या घोड़े सवार जी स्टेज ते आयो। पुरुषार्थ में अंतर कीअं पतो लॻंदो? विशेष अंतर ये हूंदो कि जो महारथी हूंदो न, कोई भी समस्या व अचण वारी परीक्षा खे अचण खां पहिरियों ही कैच करे सघंदो, विघ्ननि खे पहिरियों खां ई कैच करण जे कारण उहो तूफान व समस्या खे साम्हूं अचण ई न ॾींदो। जीअं अॼुकल्ह साइंस जो रिफाइंड रूप कहिड़ो हूंदो, कॾहिं कॾहिं लॻंदो न कि हा असांखे पहिरियों उन ॾींहुं मूंखे लॻे पियो कि शायदि ईअं थिए न, ऐं अॼु थी वियो, त माण्हू ख़ुदि खे सोचणु ॾिस मूंखे उन ॾींहुं लॻे पियो न, ॾिस थी वियो, लेकिन उन ॾींहुं लॻे पियो, लेकिन उनखे तव्हांखे लॻियो त उनखे रोकण जो प्रयत्न करो न, तॾहिं असां समझदार महावीर कहलाईंदासीं। जॾहिं बाबा खे यादि कंदा आहियूं न, त बाबा असांखे सुबुह सुबुह जो यादि करो, सॼे ॾींहं में यादि करो त कल्ह छा थियण वारो आहे। बाबा अॼु असांजी ॿुधी में टच कंदो आहे, असांखे कल्ह जी ॻाल्हि अॼु पतो लॻंदी आहे, लेकिन असांखे लॻे थो बि कीअं लॻे थो, बाबा खे यादि थी करा न त मूंखे ईअं लॻियो, नज़र आयो, त असांखे छा करणो, बाबा मूंखे ईअं लॻे थो, पोइ बाबा खे यादि करे, बाबा अगरि ईअं ॻाल्हि थियण वारी आहे त बाबा खे यादि करो, बाबा खे चऊं हुनखे कीअं ख़तमु करणो, बाबा जी श्रीमत अनुसार पहिरियों सां ई तयार, त विघ्ननि खे पहिरियों खां ई असां कैच करे सघूं ऐं हुनखे ख़तमु करे सघूं। विघ्ननि खे पहिरियों खां ई कैच करण जे कारण उहो तूफान व समस्या खे साम्हूं अचण न ॾींदो आहे। जीअं अॼुकल्ह उनखे छा चइबो, महावीर। जीअं अॼुकल्ह साइंस जो रिफाइंड रूप कहिड़ो आहे,
कि परां खां पहिरियों ई मालूम पइजी वेंदो आहे। पहिरियों ई मालूम पइण जे कारण सेफ्टी जो साधन अपनाईंदा आहिनि। जीअं अॼु बारिश ईंदी, तूफान ईंदो, हीअं थींदो, दुश्मन अचे ऐं पोइ असां लड़ी करे विजय प्राप्त करूं, हिन में बि टाइम लॻी वेंदो आहे न। अॼुकल्ह जीअं साइंस जी इन्वेंशन रिफाइन थी थिए, हिन प्रकार महारथियुनि जो पुरुषार्थ बि रिफाइन थिया कि विघ्न आयो ऐं हिकु सेकेंड में हली। इहा आहे महारथियुनि, बाबा चए थो, ऐं इहे बि महारथियुनि जी स्टेज न आहे कि विघ्न आयो ऐं असां हटायो। महारथी त विघ्न खे अचण ई न ॾींदा, अर्थात हिकु सेकेंड बि हुनमें वेस्ट न कंदा। वो महारथी कहलाईंदो। केरु महारथी कहलाईंदो? जो विघ्न खे अचण ई न ॾे। कल्ह असांखे पतो आहे भई अॼु असां ॾिठो भई अटो थोरो ई आहे, अॼु हलंदो, त समझदार व्यक्ति अॼु ई वठी ईंदो न, ईअं थोरी चईंदो भई कल्ह जॾहिं पचाईंदासीं उन समय जॾहिं रोटी ठाहिणी हूंदी उन समय वठी ईंदासीं। नज़र थो अचे ई त चलो अटो त नज़र थो अचे, लेकिन महारथी जेका हूंदा न उन्हनि खे पहिरियों खां ई सम्झ में अची वेंदो न, ईअं थींदो त ईअं थींदो, इन करे पहिरियों खां ई उहा ॻाल्हि थिए ई न, हिन जे लाइ पहिरियों खां ई प्रयत्न कंदा ताकि टाइम वेस्ट न थिए, हिकु सेकेंड बि हुनमें वेस्ट न थिए। त बाबा चए थो जॾहिं निरंतर योगी चईंदा आहियो त निरंतर जो अर्थ हिकु सेकेंड जो बि अंतर न पए। अगरि माया आई ऐं हुनखे हटाइण में ई व्यस्त थी वियो त जो लगातार लग्न में मग्न रहण जी स्टेज आहे त हुनमें अंतर पइजी वेंदो न। महारथी अर्थात अहिड़ो महान पुरुषार्थ करण वारा, दूर सां बजाइण जो पुरुषार्थ ई महारथीपन जी निशानी। दिन प्रतिदिन तव्हां माण्हू बि अनुभव कंदा आहियो, कोई बि विघ्न अचण वारो हूंदो आहे त बुद्धि में संकल्प ईंदो कि कुझु थियण वारो आहे। पोइ जेतिरो योगयुक्त युक्तियुक्त हूंदो न उनखे ओतिरो ई अचण वारो विघ्न स्पष्ट रूप में नज़र ईंदो। अहिड़ो दर्पण तैयार थी वेंदो, हुनखे पहिरियों खां ई उहो सभु नज़र ईंदो, अहिड़ो दर्पण तैयार थी वेंदो। तव्हां चेक करो कि असांखे हीअं कोई अहिड़ी ॻाल्हि थियण वारी हूंदी आहे त उहो नज़र ईंदी आहे, ऐं नज़र त ईंदी आहे लेकिन असां बाबा खे ॿुधाए करे, बाबा खे यादि करे उनखे हुन समय ई ख़तम करे छॾंदा आहियूं। समर्पण ऐं सर्वस्व त्यागी कंहिंखे चइबो आहे? समर्पण ऐं सर्वस्व त्यागी कंहिंखे चइबो आहे? जो विकारनि जे सर्व वंश जो बि त्याग करण वारा हुजनि। मोटे रूप में त विकारनि जो त्याग थी वेंदो आहे, लेकिन विकारनि जो वंश अति सूक्ष्म हूंदो आहे। सर्व विकारनि जो अंश हूंदो आहे न उहो अति सूक्ष्म हूंदो आहे। उनजे वंश सहित त्याग करण वारा ही महारथीयता सर्वस्व त्यागी। त महारथी केरु हूंदो आहे? हिकु त महारथी जो विघ्न खे अचण ई न ॾे, पहिरियों खां ई पंहिंजी योग शक्ति सां ख़तम करे छॾे। ॿियो महारथी केरु हूंदो आहे? जो विकारनि खे वंश सहित हुनजो त्याग करे सघे। जॾहिं हिते वंश सहित सभु विकारनि जो त्याग कंदो न त 21 जन्म वंश सहित निर्विघ्न निर्विकारी पीढ़ी हलंदी। निर्विघ्न निर्विकारी पीढ़ी, जीअं लक्ष्मी नारायण जी 8 गद्दी वेंदी न त उते वो निर्विघ्न राज्य कीअं कंदा, निर्विकारी राज्य कीअं कंदा, निर्विकारी स्टेज ते
हाणे आत्मा प्राप्त थी करे न, तॾहिं त 21 जन्म वंश सहित शुद्धि 8 गॾियूं त वेंदियूं, लेकिन त्रेतायुग में भी उन्हनि जी पोजीशन चंद्रवंशन खां त वॾी हूंदी न। त बाबा चए थो कि सूर्यवंशी त कहलाईंदा न, हा भी सूर्यवंशी खानदान जेको नजर त रहंदी न। त 21 पीढ़ी वंश सहित निर्विघ्न निर्विकारी पीढ़ी हल्दी उन्हनि जी। अधु कल्प दैवी वंश हलंदो, अधु कल्प विकारनि जो शूद्र वंश भी वधंदो ई वेंदो। त बाबा चए थो भले सत्य त्रेता में त वो ऊंचा हूंदा ही, लेकिन द्वापर कलयुग में भी विकारनि जो शूद्र वंश भी जेको हूंदो न, उहो उनमें भी ठीक रहंदो। त हिन वंश खे समाप्त ऐं बाक़ी जेको विकारनि जो शूद्र वंश हले थो, हिन वंश खे समाप्त करण वारा ही 21 वंश सहित पंहिंजो दैवी राज्य भाग्य प्राप्त कंदा। त हाणे जेको विकारनि जो शूद्र वंश हले थो, हिनखे पूरी रीति खत्म करणो, वो पंहिंजे योग बल सां खत्म कंदी। जेके 8 इष्ट रतन हूंदा आहिनि, जेके 8 रतन हूंदा आहिनि, वो बाबा खे यादि करे हिन दुनिया में जो विकारनि जो शूद्र वंश हले थो न, इनखे खत्म कंदो। त उहा 8 आत्माएं बाबा खां एतिरी शक्ति वठी योग बल सां सब खत्म करे छॾंदा आहिनि दुनिया में। तॾहिं त उन्हनि खे 21 वंश सहित निर्विघ्न निर्विकारी पीढ़ी हल्दी आहे न उन्हनि जी। तॾहिं त बाबा त शक्ति सभिनि खे था ॾियनि, लेकिन उहा 8 आत्मायूं केॾी पावरफुल हूंदियूं न, तॾहिं त दैवी राज्य भाग्य प्राप्त कंदियूं। अगरि वंश जे त्याग कंदे समय थोड़ी सी भी कमी रहिजी वेंदी आहे न, त हुते 21 वंश में थोड़ी कमी रहती। महारथियुनि जो इहा निशानी आहे कि जॾहिं सर्वस्व अर्पण करे छॾियो त हुनमें तन मन धन संपत्ति समय संबंध संपर्क ही सब अर्पण करे छॾियो। महारथी छा थींदो, केरु हूंदो, वो सर्वस्व अर्पणमय हूंदो। मतलब वो कॾहिं न सोचदो आहे ये मुंहिंजो तन आहे, ये मुंहिंजो मन आहे, ये धन आहे मुंहिंजो, ये संपत्ति समय संबंध संपर्क मुंहिंजो कुछ न आहे, सब बाबा जो आहे। बाबा जो तन आहे, बाबा जो ही मन आहे, बाबा जो ही धन आहे, बाबा जी संपत्ति आहे, बाबा जो ही समय आहे, बाबा जो ही बाबा सां ही सर्व संबंध निभाया। और कंहिंजे संबंध संपर्क में ईंदो भी तो भी बाबा जी कारण, भई मुंहिंजो इहो आहे, हिनसां त मां मिलां न, मां बाबा जे ॿार जे सां मिलां थी, बाबा जो ही कार्य करण। कॾहिं कॾहिं कुछ काम करणो हूंदो त कंहिंसां मिलणो पवंदो न, त मूंखे मुंहिंजे घर मुंहिंजे ॿारनि मुंहिंजे फलाणे जे लाइ न मिलणो, मूंखे बाबा जे घर बाबा जे ॿार बाबा जे कम जे कारण मूंखे मिलणो। त सभु अर्पण कयो आहे। अगरि समय भी पंहिंजे प्रति लॻाईंदा आहियो, जॾहिं तन मन धन सभु ॾेई छॾियो, पोइ त पंहिंजे समय छा लॻाईंदसि न। अगरि तन भी बाबा जो ही थियो त बाबा जे तन में जेतिरो कम लॻाइणो पवंदो लॻाईंदसि। लेकिन अगरि पुराणे संस्कारनि वश थी करे सभु तन ते ज्यादा समय लॻायूं था, बाबा चए थो मुंहिंजे हिन तन खे जेतिरो साधारण रखंदो ओतिरो ठीकु आहे, लेकिन शरीर खे लेपा पोती सुठा कपिड़ा ये सभु जो कुछ भी थींदो आहे, अगरि असां एक्स्ट्रा पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कारनि जे कारण तन में समय लॻायूं था त पोइ
अमानत में खयानत थी। अगर समय भी पंहिंजे प्रति लगायो, बाप जी याद बाप जी कर्तव्य में न लगायो, तो जेतिरो समय पंहिंजे प्रति लगाया न ओतिरो समय हुते राज्य भाग्य कटजी वेंदो। हर सेकंड बाबा खे याद करे समय सफल कंदासीं त एक जन्म राज्य भाग्य मिलंदो। कि भक्ति मार्ग में भी दान की हुई वस्तु पंहिंजे प्रति लगाए न लगाईंदा आहियूं। ठीक हिन ही प्रकार हिते भी हिसाब किताब आहे। स्वयं जी कमजोरी प्रति व स्वयं जी पुरुषार्थ जे प्रति बाबा चेतो ॾिसो जी भक्ति मार्ग में अगर दान की हुई वस्तु पंहिंजे प्रति लगाए तो ठीक न हो। हिते भी सेम हिसाब आहे। अगर असां स्वयं जी कमजोरी जे प्रति व स्वयं जी पुरुषार्थ जे प्रति वस्तु लगाईंदा आहियूं, ये जे अमानत में खयानत थी वई। अगर असां सब कुछ बाबा खे ॾेई छॾियो न, तन मन धन सब बाबा खे ॾेई छॾियो, त अगर असां में कोई कमी कमजोरी नजर अचे भी थी त असांखे बाबा खे ॿुधाइणो खपे, बाबा तव्हांजे मन में ये विचार था अचनि, ये संस्कार उत्पन्न थिए, मन में व्यर्थ विचार भी पंहिंजा न समझो, छो मन बाबा खे ॾेई छॾियो न। बाबा तव्हांजे मन में ये विचार अचनि था, बाबा ये संस्कार उत्पन्न थियो तव्हांजी आत्मा, त बाबा पंहिंजे पाण ई ठीक करे छॾंदा। असांखे एक्स्ट्रा योग लगाइण जी जरूरत न पए। त केॾी गहरी ॻाल्हि बाबा ॿुधाए थो। स्वयं जी कमजोरी प्रति स्वयं जे पुरुषार्थ प्रति वस्तु लगायो, समय लगाए, ये जे अमानत में खयानत थी। अगर तव्हां कोई तव्हांजे कर्म मतलब चेक था करो था कर्मन में वो धारणा न आहे, तो बाबा खे चओ, बाबा तव्हां चईंदा न हीअं कर, लेकिन हीअं न ते संस्कार न ठहियो हिकदम साफ़। छो तन मन धन सब बाबा खे ॾेई छॾे न, बुद्धि भी ॾेई छॾी, त असांजी आत्मा भी असांजी न रही। त बाबा खे ॿुधाए न, बाबा अञा ताईं संस्कार ठीक न थियो। अहिड़ो महीन पुरुषार्थ मारथिन जी निशानी आहे। मारथिन जो हाणे पंहिंजो सब कुछ विश्व कल्याण में लॻणो, तॾहिं त महादानी वरदानी चईंदासीं न। असां बाबा खे यादि करण वियूं था, मन बुद्धि हेॾे होॾे भटके थो त बाबा खे चओ, तो सब कुछ बाबा खे ॾेई छॾियो न। असां त विश्व जी सेवा जे लाइ बाबा खे यादि करूं था, त बाबा असांजी बुद्धि द्वारा कम वठंदा, तॾहिं असां महारानी वरदानी थी सघंदासीं। हिकु त आहे की असांखे भटकण ई न ॾियणो, असांखे ध्यानु रखणो आहे की मन बुद्धि में कोई ॻाल्हि न वञे, छो हाणे बाबा जी मन बुद्धि असांजी न आहे। त कोई भी ॻाल्हि ॿुधूं था ॾिसूं था बाबा खे ॾेई छॾो त मन में कंहिंजी ॻाल्हि वेंदी ई न, बुद्धि काॾे वेंदी ई न। हिकु त असांखे ध्यानु ॾियूं, पहिरो ॾियणो आहे की हाणे मन बुद्धि भी बाबा जो आहे, संस्कार भी बाबा जहिड़ा हुजणा खपनि, त कोई भी ॻाल्हि मन बुद्धि में एंटर न थियणी खपे। थी भी वई त असांखे बाबा खे चइणो आहे। मारथिन जी तेज जो प्रभाव अहिड़ो हूंदो जीअं लाइट हाउस जो प्रभाव परे खां ई नज़र ईंदो आहे न, ऐं वो चारों तरफ फैलदी आहे। लेकिन कार्य व्यवहार में जो भी अनुभवी हूंदा आहिनि न, त हुननि जो भी प्रभाव उन्हनि जी सूरत ऐं सीरत ते पवंदो आहे। त बाबा चए थो जेका कार्य व्यवहार में भी जो उन्हनि जे संपर्क में भी ईंदा न, उन्हनि खे भी अनुभव थींदो उनजी सूरत ऐं सीरत सां। हाणे महारथी ऐं महावीरनि जो अहिड़ो प्रभाव पवणो खपे। बाबा चए थो हाणे महावीरनि जो
ऐं महारथियुनि जो बाबा चई न महावीर केरु हूंदो आहे जेकी हर शक्ति समय प्रमाण कार्य में लगाए सघे, अष्ट शक्तिदारी। ऐं जेको महारथी हूंदो त महावीर अर्थात असांखे सर्व शक्ति हुजणी खपनि, कंहिं बि शक्ति जो असां आह्वान करूं उहो कार्य में लॻी वञे। महारथी केरु हूंदो जो समय खां अचण खां पहिरियों ई समस्या खे परखी करे खत्म करे छॾंदो, टाइम न लॻाईंदो उनखे उहो अचे ऐं असां उनखे बजायूं न। उनजी योग शक्ति अहिड़ी हूंदी कि विघ्न खे अचण ई न ॾींदो, पहिरियों ई नज़र अची वेंदो कि थियण वारो आहे त शक्ति सां ई खत्म करे छॾंदो। ऐं ॿियो सर्व विकारनि जो त्यागी हूंदो। त बाबा चए थो हाणे महारथी ऐं महावीरनि जो अहिड़ो प्रभाव हुजणो खपे। ऐं महारथी न कुझु बि पंहिंजे प्रति न लॻाईंदो, सूरत सां ई अकल जो अनुभव थींदो आहे न। हाणे हिन निशाननि सां ई सम्झो कि असांजो नंबर काफ़ी आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो